नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त वारह में गैस जी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहर जे सियासी समाजी ऐं मज़हबी धुरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे शहीद फाज़िल राव चौक ते धरणो हंयो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे ज़ुल्फ़कार शांडियो। जी ज़ुल्फ़कार, 9 ॾींहंनि खां शहर जो सियासी समाजी धुरियूं सरापा एहतिजाज आहिनि गैस जी शदीद लोड शेडिंग ख़िलाफ़। अचो त उन्हनि खां पुछो उन्हनि जो छा चवणु आहे। त असां मुसलसिल 9 ॾींहं एहतिजाज किथे आहिनि, पर असां सालनि खां वठी गैस जे लाइ परेशान आहियूं ऐं बिल बि भरियूं था। हर माण्हू बिल भरे थो, उन जे करे असां गैस इंतिज़ामिया हिनमहिल ताईं असां सां को बि राब्तो न कयो आहे। न वरी को जेको आहे कंहिं ऑफिसर जे कन ते जू चुरी आहे, न वरी कंहिं चूंडियल नुमाइंदे असां सां राब्तो कयो आहे त ही माण्हू निधण का लॻा ईअं पिया रड़ियूं पिया कयूं त भई जेको असां बिल बि भरियूं था ऐं गैस असांजी रॉयल्टी आहे। सिंध जो गैस पंजाब में प्रेशर सां पहुचे थो, पर अफ़सोस इहो आहे जंहिं धरतीअ मां गैस निकिरे थो उन धरती जे माण्हुनि खे गैस खां बग़ैर जेको आहे तड़पायो थो वञे। 1988 में असांखे मिलियो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾिनो हुयो। हाँ उन वक़्तु जेको शहर असां नंढो, हिन शहर वॾो थी चुको आहे त गैस जेको उहा ई जेका रफ़्तार आहे उहा खां बि कमु कयो वियो आहे। त हाणे असां वटि गैस नाले का शइ कान्हे का। वारा शहर असांजो बेवारिस ऐं निंधण को शहर हिन वक़्तु तसवुरु कयो थो वञे पियो। असां वटि ज़िंदगी जे गुज़ारण जा जेके बि मसइला आहिनि उहे सभु ख़तमु थी चुका आहिनि। अमन अमान तव्हांजे आॾो आहे, पाणी जो मसइलो तव्हांजे आॾो आहे, रोडनि रस्तनि जो मसइलो तव्हांजे आॾो आहे। का बि सहूलियत असांखे कान्हे का। हिन वक़्तु जेको ही एहतिजाज असांजो हले थो पियो उहो गैस जे लाइ आहे। गैस असां वटि बिल्कुलु कोन थो अचे पियो। बिजली जे लाइ त चवंदा आहिनि त तव्हां बिल नथा भरियो तॾहिं तव्हांखे बिजली नथा ॾियूं। हिते त सभु माण्हू गैस जो बिल भरनि था पिया, को बि कंहिं वटि बि रहियल कोन्हे को। वारह शहर कॾहिं इनक़िलाबी शहर सॾिबो ऐं अॼु बि आहे, उहो खून हिते मौजूदु आहे। ऐं अॼु एहतिजाज में पाण निकिता आहियूं ऐं असां मुतालबो था कयूं त गैस जो प्रेशर वधायो वञे। जेका मंज़ूर शुदा आहे गैस जी पाइपलाइन, जेका ओरिजिनल एहतिजाज खां पोइ हिते 2-3 साल अॻु में मंज़ूर कई वई, जेका कागज़नि में मंज़ूर आहे, उहा जल्द में लॻाई वञे। गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वारह शहर जा सियासी समाजी शहरी नौजवान सरापा एहतिजाज भिड़ल आहिनि। असांजो मुतालबो आहे इंतिज़ामिया खां त गुज़िरियल 3 महीननि खां जेका मुसलसिल गैस जी लोड शेडिंग आहे, अवां ॻरा बिल बि वसूल कयो पिया, उन जे बावजूदि वारह शहर जे माण्हुनि खे अवां गैस फराहम नथा कयो। असांजो MP साहिब खां MNA साहिब खां मुतालबो आहे त अचो ऐं हिन माण्हुनि सां वेहो, हिन माण्हुनि जा मसइला ॿुधो, छो त असां अव्हांखे आला ऐवाननि ताईं पहुचायो। हीउ जेको दौर आहे जदीद ऐं टेक्नोलॉजी वारो, इंटरनेट ते पिया कारोबार असांजूं अॼु बि जेका मीडियूं आहिनि ऐं असांजूं नियाणियूं आहिनि उहे छेणा थियूं ॿारनि। छेणे ॿारनि मां हिकिड़ो हथु अटे में बि हथु छेणे मज़े। अखियुनि में जेको नार ॻोढ़ा वहनि था पिया, वरी नाइंसाफ़ी आहे, बेवाजिबी आहे। सभु शहरी हिते गॾु थियूं। असां इंतिज़ामिया खां इहो मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द जेको आहे गैस जो मसइलो हल करे ऐं जल्द खां जल्द जेको आहे गैस जो थोरो प्रेशर वधाइनि ऐं इन खां अलावा जेका लाइन आहे उहा जल्द खां जल्द चेंज कराइनि।